मान रहीम काबिल एहतराम सिंध एम्प्लॉइज अलायंस डिस्ट्रिक्ट शिकारपुर के चेयरमैन साईं सैयद राशिद हुसैन शाह साहब, आपका सिंध जो प्रेसिडेंट मुझे प्यारो भाउ मकबूल अहमद महर साहब ऐं हेल्थ ग्रांट एसोसिएशन जो प्रेसिडेंट साईं अतर हुसैन शाह साहब, इन हेल्थ जे मुख़्तलिफ़ मूंखे कुझु नाला नथा अचनि उन्हनि जे कैडर्स जा कहिड़ी कहिड़ी जेके स्टेजूं आहिनि जंहिंते उन्हनि जा अॻवान आहिनि शेख साहब ऐं डॉक्टर महर साहब, असांजो डॉक्टर साहब ऐं असांजे गवास जा जेका सो अब्दुल शकूर सुमरो साहब, फ़हीम ख़ान, ग़ुलाम सुजरन, मुख़्तलिफ़ जंहिंजा नाला नथा अचनि, मुंहिंजियूं अदियूं भेनरियूं, तव्हां सभिनि खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां सी जे प्लेटफॉर्म तां नहायत हेल्थ डिपार्टमेंट जे इन्हनि दोस्तनि जो हिन प्रोग्राम करण जो नहायत शुक्रगुज़ार आहियां जन सी जे दोस्तनि खे घुराए हीअ ऑनर ॾिनो, हीअ प्रोग्राम कयो ऐं उन्हनि खे ख़ुशि आमदीद चवां पियो। दोस्तो, काफ़ी दोस्त तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे विया आहिनि ऐं असां खां बहितरीनु जेका सीनियर दोस्त हुजनि, जिते साईं शाह साहब जहिड़ा हुजनि, मकबूल महर जहिड़ा हुजनि, साईं राशिद शाह साहब जहिड़ा हुजनि, त पोइ आउं सम्झां थो त आउं पंहिंजे जेका हवाले सां उन्हनि खां पाण खे तमामु नंढो सम्झंदो आहियां। मक़सदु चवण जो हीअ आहे त हीअ सिंध जे अंदरि हीअ जेको अलायंस जुड़ियो, हिन जो जंहिं बुनियादु विधो, जेका डिस्कस थी, हक़ीक़त आउं तव्हांखे हीअ ॿुधाइणु घुरां थो त हीअ अलायंस का मज़ाक न आहे, का हल्की ॻाल्हि कोन्हे का, हीअ पहाड़ सां टकर खाइणो आहे। इंसान जो हेतिरो वजूद, जेकॾहिं हिनखे वसाइल न हुजनि, जेकॾहिं हिनखे साइंस न हुजे, जेकॾहिं कुदरत जे तरफ़ां हिनखे दिमाग़ सोच न हुजे, त इंसान हेतिरो आहे। हीअ त आउं सम्झां थो नंढी शइ सां बि टकर नथो खाई सघे, पर अलाह ताला हुनखे दिलि दिमाग़ सोच ॾिनी आहे जो वॾनि जेको आहे सो पहाड़नि जहिड़नि मसइलनि सां हीअ जेको आहे टकर खाए थो। अहिड़े तरीक़े सां हीअ सिंध एम्प्लॉइज अलायंस जेको आहे उहो वॾे पहाड़ सां टकर खाई रहियो आहे, का मज़ाक जी ॻाल्हि कोन्हे का। सिंध एम्प्लॉइज अलायंस जो असांजो जेको चेयरमैन आहे हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकेली साहब, तमामु काफ़ी वक़्तु हुन सां असीं गॾु रहिया आहियूं, गॾु कमु कयो आहे। त हक़ीक़त में पहिरीं जेको आहे सो हुन असांजी हिकिड़ी मीटिंग थी, फ़ोन ते थी, जॾहिं ही DRA वारो मसइलो आयो त साईं ॿाहिरि हुयो, मां पंहिंजी मीटिंग हुन सां पंहिंजो ॻाल्हि ॿोल थी। असां चयोसीं त असांखे हिन वक़्त जी ज़रूरत आहे त सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जो हिकिड़ो इतिहाद थियणु खपे ऐं उहो इतिहाद थियणु खपे मजमूए उन्हनि एजेंडाउनि ते जेकी पूरे मुलाज़िमनि सां मुंसलिक आहिनि। बाक़ी साईं चवणी त हर हिकु तंज़ीम जे अंदरि पंहिंजा इशूज़ आहिनि, पंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि, जेके हेल्थ जे अंदरि डिपार्टमेंट जे एसोसिएशन जे अंदरि पैरामेडिकल सां आपका सां जेके इशूज़ आहिनि, यकीनन असांजे एजुकेशन उहे अञा मुख़्तलिफ़ हूंदा। त हीअ एंट्रेंस जेके मसइला आहिनि त उहे पंहिंजूं तंज़ीमां पंहिंजे प्लेटफॉर्म ते ज़रूरु प्रोटेस्ट बि कंदियूं, एहतिजाज बि कंदियूं, मीटिंग्स बि कंदियूं, उन्हनि खे हल बि कराईंदियूं ऐं कराए बि रहियूं अॻु खां पहिरियां बि। त ही अहिड़ा इशूज़ आहिनि जेके पूरी सिंध जे मुलाज़िमनि जा आहिनि, जंहिं ते असांजी एमरजेंसी में हिकिड़ी जेका मीटिंग तय कई वई कराची जे अंदरि। उन मीटिंग ते ही 4 एजेंडाऊं जेके दोस्तनि तव्हांखे ॿुधायूं आहिनि त 70% सैलरी में इज़ाफ़ो ऐं 50% DRA, ग्रुप पेंशन असांजो पंहिंजो पैसो आहे ऐं मैन्युअल फंडिंग। ही उहे शयूं आहिनि जे सिंध जे 1 ग्रेड खां वठी 22 ग्रेड जे मुलाज़िमनि ताईं इहे जेको आहे सो पंहिंजो डिमांड जेके आहिनि, सभु कंहिंजी जेका ज़रूरत आहे, सभु कंहिंजो राइट आहे। हाणे 70% असांजो इज़ाफ़ो असांजी डिमांड हुई त हिकिड़े तरफ़ माण्हू चवंदा त बाबा मुलाज़िम चरिया त न आहियो, गवर्नमेंट वधाए 10%, तव्हां 70%, भला तव्हां 20% कयो। असांजो चवणु आहे त जिते पाकिस्तान गवर्नमेंट खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उहो डिमांड करे त सिंध जे मुल्क जे मुलाज़िमनि जी 50% जेको आहे सैलरी में इज़ाफ़ो कयो वञे, त पोइ छो न जेको आहे सो सिंध जे मुलाज़िमनि सां हेॾी ज़्यादती जिते हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुजे त उन सां छो हेॾी ज़्यादती?
त पोइ असीं चाहियोसीं त असां मुलाज़िमनि जो राइट आहे त असांखे 70% इज़ाफ़ो ॾिनो वञे। DRA असांजे मक़सदु इहो आहे त जेकी सैलरीज़ में तिफ़ावत आहे, फ़र्क़ु आहे, उन फ़र्क़ु खे हिकिड़े मुलाज़िमनि जी सिंध सेक्रेटरी जे मुलाज़िमनि जी असां खां डबल उन्हनि खे पघारूं आहिनि, CM हाउस खे पघारूं आहिनि, कोर्ट वारनि खे पघारूं आहिनि, मुख़्तलिफ़ ॿिया जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ अलाउंसिस जे मद में पैसा ॾिना था वञनि। त सरकार उन जे तफ़ावत खे घटि करण जे हवाले सां बराबरि करण जी जीअं पघारूं ॿियनि मुलाज़िमनि जी बराबरि थियनि त उहो DRA उन तहत ॾिनो वेंदो आहे, जेको असांजो राइट हो। बहरहाल हुनजी स्ट्रगल शुरू थी और आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो पंहिंजो जीअं सिंधीअ चवंदा आहिनि पुड़ीअ पुड़ीअ तलाउ आहे, त आहिस्ते आहिस्ते जॾहिं ई हली जेसीं ताईं की उहो मक़सदु आम हेठि मेंबरनि ताईं बि पहुचे, मक़सद जी ख़बर पए आख़िर मक़सदु छा आहे, उहो आहिस्ता आहिस्ता उहा स्ट्रगल हली, उहा प्रोग्राम वारे स्ट्रगल हली, महीनो पूरो हली, इस्लामाबाद ताईं पहुतासीं। पर साईं चवाणी त सरकार वरी चाहियो त हिननि खे वरी ॿियो अहिड़ो जेको थ्रेड ॾियूं जो इन ते हथु खणी वञनि। ॿियो थ्रेड हुननि अहिड़ो ॾिनो जिते असांजे ज़िंदगी ऐं वजूद जो मसइलो बणिजी वियो। सरकारी मुलाज़िम 60 साल जॾहिं पंहिंजा पूरा कंदो आहे त मुंहिंजियूं अदियूं हुजनि, भेनरियूं हुजनि, माइयूं हुजनि, त उनजो मक़सदु ई हूंदो आहे मुंहिंजे दोस्तनि भाइरनि जो इहो मक़सदु असां रिटायर थींदासीं, असांखे जेका पेंशन मिलंदी उन पेंशन मंझां असीं को रोज़गार करे पंहिंजे बच्चनि खे ॾींदासीं, कॾहिं नियाणियुनि जी शादियूं कराईंदासीं, झुॻो असां वटि न आहे, असां पंहिंजो झुॻो ठाराईंदासीं, असां उन जे हवाले सां जेकॾहिं का शइ थी त असां को हज उमरो करे ईंदासीं। हीअ हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे। ऐं उन खां पोइ जेका मंथली असांखे पेंशन मिलंदी, ऐं चवां थो अलाह करे उहा औलाद साले हुजे जेका पोढ़ाइप में पंहिंजे वालदेन सां कुलो कुले में मिलाए उनजो सहारो बणिजनि। पर वक़्त ते को एतबार न आहे। खोड़ वालदेन ॾिठासीं जंहिंजी पंहिंजो औलाद ऑफिसर शाही तमामु वॾनि वॾनि उहिदनि ते, पर उहे वालदेन वीचारा जेको आहे सो दवा जे हिकिड़े टेबलेट वठण लाइ पंहिंजो मोहताज हूंदा, केरु वठी ॾे। त ही पेंशन जेका असांखे मंथली मिले थी, ही असांजो उन रिटायरमेंट जो समर आहे त असीं घर जो महीने वारो सामान वठी करे गाॾो हलाए सघूं। जिते असांजा नंढा बच्चा आहिनि असां उन्हनि खे जेको आहे सो पाले सघूं, ऐं सरकार असां खां उहो जीअण जो हक़ु खसे, ऐं उहो असांखे जेको आहे सो हुन में असलाहत एतिरी आणे करे हुन में एॾो जेको आहे सो कट लॻाए करे बाक़ी वञी जेको आहे मुलाज़िम खे पेंशन जा पैसा मिलंदा, जन न घर हलाए सघे, न पाण हलाए सघे, न मेडिकल जेको आहे सो फैसिलिटीज़ का हू पंहिंजे लाइ अवेल करे सघे। त जॾहिं हिन क़िस्म जी ज़्यादती आई त तीअं ई असांजे अलायंस में जेको आहे हिकिड़ी शिदत